नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्तान के इस्लामाबाद में खबर ॾींदा हलूं त क़ौमी असेंबली में परॾे वज़ीर शाह महमूद कुरैशी के खिताब दौरान अपोज़िशन जो गोड़ शाह महमूद कुरैशी चयो त राना शमीम जे हल्फी बयान जी टाइमिंग गौर करण जहिड़ी है। राना शमीम अदालत जी तौहीन कई है। वाक़ियो 3 साल अॻु पेश आयो ऐं हल्फी बयान हाणे ज़ाहिर थी रहियो है। असांखे माज़ी मां सबक सिखण घुर्जे, मायूसी पखेड़ण मुल्की मफ़ाद में न आहे। ॿिए पासे क़ौमी असेंबली में नवाज़ लीग MNA तरफ़ां परॾे वज़ीर ते तनक़ीदी वार कया विया आहिनि। एहसन इक़बाल जो चवण हो त शाह महमूद कुरैशी पाण खे PTI जे मुतबादिल क़यादत तौर पेश कयो। परॾे वज़ीर ॿुधाए त अॼु कंहिंखे इंटरव्यू ॾेई रहियो हो। हिन चयो त शाह महमूद कुरैशी के महिल परॾे वज़ीर त कंहिं वक़्तु शहज़ाद अकबर ऐं फ़खर इमाम जे रूप में नज़र आयो। ही मैदान छॾे भॼी रहिया आहिनि, पर असां भॼण न ॾींदासीं। हुक्मरान काल ताईं आसिफ ज़रदारी जी साराह करे रहिया हुआ, अॼु वरी मथिस तनक़ीद कनि था। हुकूमत मुल्क खे परॾे कर्ज़नि जी ॼार में फसाए छॾियो। अवाम गुर्बत ऐं महंगाई मां बेज़ार थी वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।